सर गौस बख्श मार साहब जिनका हिकिड़ो सवाल ज़रूरु कंदा सर प्रोग्राम जे हवाले सां थोरो महिरबानी करे ॿुधाइजो त ही इलेक्शन जे हवाले सां आयल हो कहिड़े सिलसिले में आयल हो हिते? मां वयुसि ज़ुल्फ़कार खान वटि, बाबा अचु वठी हिते आयुसि, हे बि घर मुंहिंजो आहे, हो बि घर मुंहिंजो आहे, हे हिकु घर हुयो माण्हू खानो हिननि जो। हाणे उहे ॻाल्हियूं ख़तमु थी वियूं, ॿिए के सुवाल जी गुंजाइश कोन्हे। इलेक्शन जे हवाले सां सरगर्मी छा पयूं हलनि? इलेक्शन विढ़ूं था, वर्क में लॻा पिया आहियूं, छो अला अला तव्हां त पोस्टपोन न थिए, हाणे हेतिरे रहियूं, फूका कुझु गरम अचनि थियूं, ख़तरे भरियूं, पर असां डटिया बीठा आहियूं। अञा ज़ुल्फ़कार खान कमर साहब सर हिन बैठक ते अचण जे हवाले सां तव्हांखे थोरो महिरबानी करे ॿुधायो त कहिड़े सिलसिले में आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अदा पंहिंजो बैठक हीअ असांजी पंहिंजी बैठक आहे। पंहिंजो इमदाद खान, असांजो मारूफ़ खान मरहूम जा पंहिंजो अज़हर जन हुजनि, सभई हे घर जेके आहिनि असांजो पंहिंजो घर हुयो। इन में इलेक्शन में थोरो मसइलो थी पियो नंढनि जो, तो चाहे गौस बख्श खान जीअं हमेशह वॾो आहे उहो असांजो वॾो रहियो आहे। सियासी इख़्तिलाफ़ हुया पंहिंजी जाइ ते, पर उहे बि हुन अहिड़े तरीक़े सां ख़तमु कया आहिनि जीअं पंहिंजाइप में थींदा आहिनि। सो असांजा उहे इख़्तिलाफ़ बि ख़तमु थी विया ऐं हाणे जेको आहे इलेक्शन में जेको मसइलो थियो इहो बि चाचे ख़तमु करायो आहे। असांखे बि जेको आहे इज़त बख़्शियईं, हिननि खे बि इज़त बख़्शियईं। हीअ असां हूअं ई हिकु घर हुआसीं, पर थी पवंदो आहे हिकु घर में बि ज़ाहिर आहे ॿ ठड़की पवंदा आहिनि। सो उहा ॻाल्हि सभु शइ रंजिशूं ख़तमु थी वियूं, चाचे जी महिरबानी। बाक़ी इलेक्शन त इनशा ताला चाचे खे ख़फ़ो करणु न ॾींदासीं। नौजवान आहिनि, शहरयार खान आहे, मोहम्मद आरिफ खान आहे, सभु असां गॾु आहियूं। इनशा इलेक्शन तव्हां ॾिसंदा हूंदव त गड़ियासीन में कोन्हे ऐं तव्हांखे हफ़्ते जे अंदरि वाज़िव थी वेंदो त इनशा बिना मुक़ाबले वारी पोज़ीशन थींदी। अच्छा, त पीपल्स पार्टी में जेका हिन वक़्तु अॻुवाणनि जी धाराबंदी जे हवाले सां बि जेको हिन वक़्तु फॉर्म भरियो आहे, भयो साहिबान बि हकील अब्बास उमर साहिब जे हवाले सां ख़ासि करे ॻाल्हियूं अचनि पियूं त हू जेके आहिनि उहे बीहंदा इलेक्शन में, इलेक्शन लड़ंदा। असांजी का धड़ाबंदी न हूंदी आहे। पीपल्स पार्टीअ में टिकट जे लाइ बि सभु अप्लाई कंदा आहियूं ऐं फॉर्म बि भरींदा आहियूं। पोइ जॾहिं टिकट इशू थी वेंदी आहे उन खां पोइ असांजा सभु इख़्तिलाफ़ ख़तमु थी वेंदा। तव्हां ॾिसंदव तॾहिं तव्हांखे चयुमि त 13-14 तारीख़ ताईं तव्हांखे वाज़िव नज़र ईंदो त इलेक्शन पीपल्स पार्टी जी तरफ़ ई वञे थी ऐं इनशा ताला 5 ई सीटां असां पीपल्स पार्टी कढंदी। हाणे मां वयुसि, सभु शइ ऑटोमेटिक ख़तमु थी जमियत वारनि ॾे वयुसि, हिमायत कंदा जमात इस्लामी वारा न नथा कनि, कोन कंदा। मां वयुसि ॿिन्ही ॾे, जमियत वारनि ॾे बि वयुसि। जी, तो छा थियो मूंखे इख़लाक़नि वञिणो सभिनी ॾे। अदा महर साहिबु असांजो वॾो आहे, ॿ भाइर बि पाण में विड़ी पवंदा आहिनि। हुननि इख़्तिलाफ़ असां में हुया घणो कुझु, पर हाणे महर साहिबु असांजो ज़ुल्फ़कार खान तक़ी अब्बास लंघी असां वटि आया त बाबा हाणे असांजे मथां जेके तव्हां जूं रंजिशूं आहिनि उहे तव्हां ख़तमु कयो। असां चयोसीं बाबा ठीकु आहे, असां रंजिशूं ख़तमु कयोसीं, बाक़ी ॻाल्हियूं जेके पोइते हूंदियूं उहे पोइ कंदासीं, बाक़ी असां रंजिशूं तव्हां सां ख़तमु कयूं। लंघे आए अचण वारे खे मान ॾिबो आहे, असां हुनखे मान ॾिनोसीं सुठे नमूने सां, पोइ हुनजी इज़त कईसीं। अॻु बि हिनंदा रहिया ऐं पोइ बि रहणो आहे, या जेको कुझु आहे इहो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। असां त उहो रंजिशूं ख़तमु करे सघंदा। महर साहिबु सां गॾिजी आया त असां बसि कईसीं खणी। इहो इमदाद माना हाणे तव्हां बि बाज़ाब्ता तौर ते माना पीपल्स पार्टीअ में बि माना सियासी तौर ते बि शामिल थी वियो या बसि सिर्फ़ु तव्हां ज़ाती जेके रंजिशूं आहिनि उन्हनि खे सिर्फ़ु? असां पीपल्स पार्टीअ जे हिसाब सां असां कोन्हियूं की असां गौस बख्श खान सां गॾु आहियूं। गौस बख्श खान जंहिं बि पार्टीअ में हूंदो आहे, जहिड़े नमूने सां बि हूंदो आहे, असां उन सां हूंदा आहियूं। पार्टी बेसिक ते असां कंहिंसां बि न हलिया आहियूं, न हलंदासीं सही। असां आहियूं महर साहिब सां गॾु। हा हा, ठीकु आहे। त हाणे मतिलबु महर साहिब जेसिताईं चाहींदो त तव्हांजूं रंजिशूं ख़तमु हूंदियूं, न त पोइ वरी साॻियो ई रंजिशूं वरी शुरू थी? न हाणे ठहे खां पोइ त उहे रंजिशूं वरी ख़तमु थी वेंदियूं आहिनि न। बसि ठही आहे त रंजिश ख़तमु थी वई आहे। केसिस वग़ैरह जेके अवां कया हुया उन हवाले खां छा उन उहो सलाह मशवरे जे हिसाब सां उहे बि जेको सिलसिलो थियो उहो बि करिणो पवंदो। भाऊ इलेक्शन आहे, ख़ुदा खे मञो हाणे ॿेली ठहो। जेसिताईं तव्हांजो मसइलो हो त ख़ैरु हो, पर हाणे ॿेली असांजे वोट जो मसइलो आहे। उन करे हाणे छॾियो ॻाल्हियुनि खे ऐं ठहो बसि। नेठि अॻूणो MNA ऐं वफ़ाक़ी वज़ीर, सियासी शतरंज जो बेताज बादशाह गौस बख्श खान महर, PP अॻुवान ऐं ज़िले शिकारपुर जे चेयरमैन ज़ुल्फ़कार अली खान कमारियो ऐं ॿियनि खे साणु करे वॾेरो इमदाद जूणेजो जे ओताक ते पहुची वियो। जूणेजा बिरादरी जे मुअज़्ज़ज़
वडेरो इमदाद अली जूणे जो अॻुवाणनि खे मान ॾींदे सभु विछा विसारे कमारियनि सां थियल रंजशूं ख़तमु करे छॾियूं। असां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कुझु वक़्तु पहिरियां मदईजी सां लाॻापियल जूणेजा बिरादरी जे मुअज़्ज़ज़ वडेरो इमदाद जूणे जो कुझु मसइलनि जे करे कमारियनि सां सियासी रस्ता धार करे मारनि सां पेच आड़िया हुआ ऐं उन ई सिलसिले में 2018 वारी बलदियाती इलेक्शन दौरान इमदाद जूणेजो जे धुर ऐं कमारिया ख़ानदान जी धुर में झेड़ो थी पियो हुयो ऐं झेड़े दौरान अॻूणो प्रेस क्लब मदईजी जो सदर ऐं सीनियर सहाफ़ी बाग़ी अज़हर अली जूणे जो सख़्तु ज़ख़्मी थी पियो हुयो ऐं उन ई वाक़े जी जूणेजा बिरादरी जे फ़रियाद ते ज़ुल्फ़कार अली ख़ान कमारियो, नजफ़ अली ख़ान कमारियो ऐं ॿियनि मथां FIR पिणु दाख़िल कई वई हुई। कुझु वक़्तु पहिरियां मार साहिबान पारां PPM में अचण खां पोइ कमारियनि सां ठाह थी वियो हुयो ऐं हाणे इलेक्शन वेझो अचण करे मारनि बि कमारियनि ऐं जूणेजनि मां रंजशूं ख़तमु कराए छॾियूं। अव्हांखे इहो पिणु ॿुधाईंदा हलूं त हिते केतिरा ई बिरादरियुनि जा खूनी तकरार हलंदड़ आहिनि मगर उन्हनि सरदारनि जे कन ते जूअ बि नथी चुरे, पर जॾहिं उन्हनि भुतारनि जो पंहिंजो ज़ाती मक़सदु जाॻे थो त ॾुखिया ॾुखिया झेड़ा ऐं तकरार बि चुटकीअ में ख़तमु कराए छॾनि। हाणे अगरि आवाम अञा बि उन्हनि खे ई वोट ॾे त अदा वञी पाण ॼाणे, असांजो कहिड़ो हुकुम काज़ी ॼाणे क़याम ॼाणे।